न्याणी सबिल पियल आहे, सबिल त अगवा कई अथनि। मूंखे भई न्याणी आज़ाद कराए ॾियनि, कीअं बि करनि, छा बि करनि, मूंखे आज़ाद कराए ॾियनि। सिंध धरती जेका अमन मोहब्बत ऐं भाईचारे जो सबक़ ॾिए थी, उते सिंध जा अज़ीम सूफ़ी संत बुज़ुर्ग दरवेश बि संदन पाण में मोहब्बत भाईचारी ऐं अमन जो दर्स ॾिनो आहे। पर सिंध में कुझु अरसे खां अक़लियती बिरादरी खे मुख़्तलिफ़ क़िस्म सां रहज़ननि पारां हिसाइण जो सिलसिलो तेज़ करे छॾियो आहे। रोज़ानो अक़लियती बिरादरी सां अहिड़ा दर्दनाक वाक़िया पेश अचनि था जिन ते जेतिरी बि मज़म्मत ऐं अफ़सोस कजे त घटि आहे। कॾहिं अक़लियती बिरादरी जे माण्हुनि खे बेगुनाह क़तल करे मारियो पियो वञे त कॾहिं मासूम ॿारनि खे अग़वा करे संदसि सिंध मां लॾाइण जी साज़िश कई पई वञे। कंदकोट मां अग़वा थियल मासूम नींगर सुमरत कुमार खे SSP कंदकोट अमजद अहमद शेख पारां बाज़ियाब कराए संदसि लखे हिंदू बिरादरी जे दिलि में पंहिंजी जॻह वलारी आहे। पर उते 2 साल अॻु 10 मुहर्रम ते सबील हलाईंदड़ मोमिननि खे सबील पियारींदड़ अक़लियती बिरादरी जे मासूम न्याणी प्रिया कुमारी खे रहज़ननि अग़वा करे गुम करे छॾियो आहे, जंहिं ते केतिरा ई भेरा सियासी समाजी अदीबनि ऐं शहरियुनि पारां पुरअमन एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया, पर को बि खड़तेल न निकितो। सुवाल इहो पैदा थिए थो त आख़िर प्रिया कुमारी वई त वई केॾांहुं ऐं रहज़ननि पारां अग़वा करे किथे गुम करे छॾियो आहे, जॾहिं त अञा ताईं संदसि का बि मालूमात न मिली सघी आहे। अॼु ॾींहुं ताईं सखर पुलिस बि को बि पतो न लॻाए सघी आहे। सुमरत कुमार जी बाज़ियाबी खां पोइ अक़लियती बिरादरी मासूम प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ SSP कंदकोट अमजद अहमद शेख खे अपील कई आहे त संदसि अव्हां असांजी न्याणी खे वापसि कराए ॾियो। इन सिलसिले में कराची जे समाजी सियासी ऐं अक़लियती बिरादरी पारां सोच TV सां पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कुझु इन रीति कंदे चयो त इहो संगरार मां जेका आहे 2 सालनि खां छोकिरी गुम आहे, हिंदू न्याणी प्रिया कुमारी। कंदकोट मां 1 हफ़्ते जे अंदरि मासूम बालिग बाज़ियाब थी थो सघे, 2 सालनि खां अञा ताईं प्रिया कुमारी बाज़ियाब न थी आहे, छा था सम्झो? मां इहो ई सम्झां थो त हीअ ज़िले इंतिज़ामिया जी नाअहली आहे ऐं सिंध हुकूमत जी नाअहली आहे। हिनखे तक़रीबन अॼु 22 महीना थी विया आहिनि। मुसलसल इन जे पारां जेका आहे न सिर्फ़ु इन जा वालिदेन, इन जी अमड़, पर पूरी सिंध जेका आहे उहा सरापा एहतिजाज आहे, पर अॼु ताईं इन्हनि जो कंहिं बि नोटिस न वरितो आहे। असां सखर जे इंतिज़ामिया खे ऐं IG सखर खे असां स्पेशली जेका आहे अपील कंदासीं ऐं होॾां असां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो खे ऐं वज़ीर आला मुराद अली शाह खे IG सिंध खे अपील कंदासीं त इन्हनि खे नंढड़ी खे जेका मासूम खे बाज़ियाब करायो वञे ऐं वारसनि जे हवाले कयो वञे। मां सोच TV खे जेको आहे सो जस्तो ॾियां, जंहिं पंहिंजो टाइम कढी हुन हिसास इशू खे खयो आहे। इंशाल्लाह मां उमेद थो कयां त जेको आहे सो पंहिंजो हिसास इशू खे उजागर कंदी रहंदी। मां पहिरियों त इन जी सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत थो कयां ऐं ॿिए नंबर ते सिंध गवर्नमेंट खे मां इहो इन जो दोष थो ॾियां त उहा जेको आहे सो पंहिंजो उन जी कमी आहे, कोताही आहे ऐं पुलिस इंतिज़ामिया जेका हिन वक़्तु चवे थी त असां कोशिशि कयूं था या उन्हनि इनाम जा ऐलान कया आहिनि, सम्झो। सो इहा जेको आहे सो पंहिंजो इनाम जा ऐलान इहे बिराए फॉर्मेलिटी ऐं माण्हुनि जो जेको गुस्सो आहे उनखे घटि करण जो सबबु आहे, छो त सिंध गवर्नमेंट जी हिन वक़्तु इहा ज़िमेदारी आहे। अफ़सोस आहे जो 2 सालनि खां उहा माउ तड़पंदी रही आहे ऐं सिंध जा वज़ीर, सिंध जा मिनिस्टर, इवन बिलावल भुट्टो ऐं आसिफ़ अली ज़रदारी साहब जेको आहे सो थधियुनि एसियुनि में वेही करे ऐं पंहिंजे बचड़नि सां निंड्रू कंदा रहिया आहिनि, उन सां जेको आहे सो पंहिंजो ईदूं मल्हाईंदा रहिया आहिनि। उन माउ खां कंहिं पुछो आहे त उन जूं इन 2 सालनि में केतिरियूं ईदियूं जेको हराम थी हूंदियूं। सो लिहाज़ा ये सिंध गवर्नमेंट खे मां इन जो जेको आहे सो पंहिंजो ज़िमेदार थो ठहिरायां ऐं सिंध गवर्नमेंट खे जेको आहे सो पंहिंजो खां मुतालबो बि कयां थो त छो त वॾेरा पुलिस इहे सभु जेके आहिनि इन जा ज़िमेदार आहिनि ऐं जेकॾहिं वॾेरनि खां इहे धाड़ियल परे कोन्हनि, वॾेरनि खां इहे बदमाश परे कोन्हनि, छो त इन कचनि में इहे जेके धाड़ियल ऐं इहे जेके बदमाश आहिनि इहे सरदार ऐं वॾेरा पालींदा आहिनि ऐं उन्हनि जे हथ हेठि हूंदा आहिनि। लिहाज़ा ऐं उहे वॾेरा जेके हिन वक़्तु असेंबली में वेठा आहिनि ऐं उहे वॾेरा हिन वक़्तु हुकूमत जो हिसो आहिनि, मिनिस्टर बि आहिनि, त मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं सिंध गवर्नमेंट सची थिए
त को वॾो मसइलो कोन्हे ऐं इहो छोकिरी बाज़ियाब थी सघे थी। पर पोइ ख़बर न आहे हिन जो छा इशू आहे, छा मैटर आहे। ऐं मां अक़लियती बिरादरी सां बि गॾु आहियां, छो त उन्हनि जे ॾुख में बराबरि जो शरीक आहियां। ऐं इहा का सिंधी क़ौमी ऐं सिंधी अवाम जी का साज़िश कान्हे, इहे चंद माण्हुनि जी हरकतूं आहिनि ऐं जिन खे इनशाला सिंधी क़ौम निर्वार कंदी ऐं सिंधी क़ौम अक़लियतनि सां गॾु बीठी आहे।